बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां सिंधी ॿाराणो किताब जे सीरीज़ जे हवाले सां सबक़ 6 सिखंदासीं। गुज़िरियल 5 क्लास ऑलरेडी असां अव्हां सां डिस्कस करे चुका आहियूं। उमेद आहे त तव्हां उन्हनि मां बि फ़ाइदो हासिलु कयो हूंदो। ऐं अॼु असां जेको सबक़ 6 पढ़ूं था, इन में बि ॿिनि अखरनि खे मिलाए उन्हनि जो आवाज़ ठाहियूं था। कहिड़े तरीक़े सां ठाहियूं था? गुज़िरियल क्लास में ये कंहिं अखर सां मिलायूं पिया, पर हिन सबक़ में वरी वाह वाढो जो इस्तेमालु कयूं था, कंहिं अखर सां मिलायूं था ऐं उन खां पोइ उन जे मथां पेश जो आवाज़ कीअं कढूं था, अॼु उहो सम्झंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाबे जारिया में शामिल आहे। जेकॾहिं तव्हांखे ही वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं दोस्त सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 6 में जेको पहिरियों असांजो वर्ड अचे थो उहो आहे बेवा पेशा बू, यानी बे ऐं वाव खे मिलाए करे पेश जो आवाज़ बि कढणो आहे। कीअं कढूं था? बेवा पेशा बू, टे ज़बरा ट, बूट, यानी बेवा पेशा बू। उन खां पोइ टे खे अलॻि कयूं था। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो हये ज़रा ही, वरी अचे थो बेवा पेशा बू, टे ज़बरा ट, बूट। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने, आहिनि, यानी बूट ही बूट आहिनि। ॿियो लफ़्ज़ अचे थो स्वाद व पेशा सू। हाणे स्वाद ऐं वाव खे मिलायूं था त आवाज़ ईअं ई कढंदासीं, स्वाद व पेशा सू, फे ज़बरा फ, सूफ़, हये ज़ेरा ही, वरी स्वाद व पेशा सू, फे ज़बरा फ, सूफ़। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने, आहिनि, यानी सूफ़ ही सूफ़ आहिनि। उन खां पोइ लफ़्ज़ अचे थो ते वा पेशा तू, ते ज़बरा त, तूत, हये ज़रा ही, वरी ते वा पेशा तू, ते ज़बरा त, तूत। अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने, आहिनि, यानी तूत ही तूत आहिनि। हाणे हिन में यानी जेके टे मेन लफ़्ज़ आहिनि जंहिं ते असांखे फोकस करणो आहे उहो आहे हिकिड़ो बूट, ॿियो सूफ़ ऐं तूत। हाणे इन्हनि में छा आहे, असां इहे ॿ आवाज़, ॿ अखर मिलाए उन्हनि जो आवाज़ ठाहियूं था। यानी इहे असांखे टिनी लफ़्ज़नि ते फोकस कंदासीं। बाक़ी जेके आहिनि जीअं हये ज़रा ही या आहिनि, इहे लफ़्ज़ त असांजा बार बार हूअं ई रिपीट थींदा रहंदा। उन खां पोइ सबक़ जे हेठां जेके असांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, जेके प्रीवियस क्लासिस जा बि हूंदा आहिनि, कुझु आवाज़, कुझु वरी हलंदड़ क्लास मां बि हूंदा आहिनि। जीअं दाल पेशो ॾ, खे ज़बरा ख, ॾुख, सीन पेशो सु, खे ज़बरा ख, सुख, स्वाद अलफ़ सा, फे पेशो फ, साफ़, ॿे वा पेशा ॿू, टे ये ज़ेरा टी, ॿूटी, काफ वा पेशा कू, काफ ज़बरा क, ऊक, सीन वा पेशा सू, टे ज़बरा ट, सूट। यानी इहे असांजा आवाज़ आहिनि। गॾियल आवाज़ बि हिन में इस्तेमालु थियल आहिनि ऐं गुज़िरियल क्लासनि जा बि चंद आवाज़ हिन में इस्तेमालु थियल आहिनि। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।